अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भली कार ऐं वक्त बोस्तार हेडलाइन सां ॾिठो बुलेटिन जी शुरूआत कंदासीं अहम ख़बर सां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मुलाक़ात कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ टेक्नोलॉजी इस्तेमालु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। सैयद मुराद अली शाह चयो आहे त असांखे ताज़ी आयल ॿोॾ जी तबाही मां सबक़ सिखणु घुरिजे। हुन चयो त अॻु ज़िलज़िलो ऐं हाणे ॿोॾ आई, अहिड़नि आफ़तुनि बाबति अॻुवार तयारी हुजणु घुरिजे। अहम ख़बर ते पहुचायूं पिया। सैयद मुराद अली शाह वधीक चयो आहे त गर्मी जी मौसम में हीट वेव खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। सिंध हुकूमत NDM सां हर क़िस्म जो सहकार करण लाइ तयारु आहे। उन मौक़े लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर चयो आहे त आलमी इदारनि जे सहकार सां साइंटिफिक सिस्टम जोड़ियो पियो वञे। हुन चयो त हर मौसम जी नाकारी असर खां बचण लाइ हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया नाज़रीन। कराची मां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ टेक्नोलॉजी इस्तेमालु करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ टेक्नोलॉजी इस्तेमालु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। उन मौक़े ते सैयद मुराद अली शाह चयो त असांखे ताज़ी आयल ॿोॾ जी तबाही मां सबक़ सिखणु घुरिजे।